जंहिंजे मन में न माणो अथव सचो सतराम। अर्थ रेड़की साहिब आस्थान उन ई प्रभु प्यारे जो ई धाम आहे ऐं उते कंहिं क़िस्म जो भेदभाव न आहे ऐं को बि परायो न आहे। हर ईंदड़ जो हिकु जहिड़ो आदर भाव कयो वेंदो आहे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद मां इहा ॼाण मिले थी त रेड़की साहिब आस्थान पृथ्वी ते सचो धाम आहे, जिते हर वक़्तु प्रभु कीर्तन नाम सिमरन सदाई हलंदो रहे थो। इन ई धरती हमेशा खां प्रभु सिमरियो आहे। इन ई लाइ हित इंसान ज़ात जी बेलोस बिना कंहिं भेदभाव जे आदर सत्कार कजे थो, जीअं को बि पाण खे हक़ीर महसूस न करे। मिसाल शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब पंहिंजे प्यारे पुट सां वाह जी घाट ते स्नान करे रहिया हुआ त मुखी खानूमल पंहिंजे घोड़े ते लांघाव थियो। तंहिं अर्ज़ु कयो त साईं हुकुम कयो त प्यारे अमोलक दास खे घोड़े ते चकर ॾियारे अचां। साईं जन हुन जो अर्ज़ु क़बूल कयो। मुखी खानूमल बालिक के घोड़े ते चाढ़े घुमाए पंहिंजे घर वठी आयो ऐं खेसि पंहिंजो औलाद न हो ऐं कुदरत कादिर जी अहिड़ी बणी जो उन जी धर्म पत्नी खे कंहिं फ़क़ीर ॾस ॾिनो त अगरि कंहिं पौतल दरवेश जो ॿार अगरि पंहिंजे मथां घोरींदी त तोखे औलाद थींदो। उन जो शहनशाह जो ॿार पंहिंजे घर में ॾिठो त उन खां वधीक ॿियो मौक़ो त सम्झाई बि न त हिकु ख़ूबसूरत ॿियो उन खां वधीक पौतल पीर जो पुटु त हथी न ईंदो। उहो वीचार करे बालिक खे सिंदूर जा 7 तिलक लॻाए ॻाढ़े कपिड़े में विझी पंहिंजे मथां 7 दफ़ा सुबता 7 दफ़ा उबता घोर कयईं। घोर जो थियण ऐं बालिक जो कंधु झुकाइण। घोर करण सां बालिक वञी पंहिंजे सचे मालिक सां मिलियो। ॿई ज़ाल मुड़ुस उहो ॾिसी घबराइजी विया त हाणे छा थींदो। ख़ौफ़ विचां बालिक खे उन ई हालत में कपिड़े में वेड़ियल तिलक लॻल साईं सचे साहिबनि जे दुकान जे ॿाहिरां ढके ते रखी आया। जीअं माण्हू ॾिठो त सॼे शहर में मातम मची वियो त हिन कहिड़ो कहर कयो जो शहनशाह जे सुपातर सां ईअं कयईं। सचा सतगुरु साहिब सभु कुझु ईश्वर जो सम्झी हुकुम सत कयो ऐं सभिनी खे सम्झायो त पाण सभिनी जो फर्ज़ आहे त मालिक जी रज़ा ते राज़ी रहूं। कुझु करण सां बालिक वापसि कोन वरंदो। जेको थियणो हो सो थियो। हाणे मालिक दर इहा ई अरदास आहे त खेसि पंहिंजे चरणनि में वास ॾे ऐं खानूमल वारनि जंहिं मक़सद सां घोर कई आहे उन ई खे बि औलाद थिए, जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी चङे नमूने गुज़ारे सघनि। संतनि जे मना करण जे बावजूद बि पंचायत मुखी खानूमल खे शहरगिरी तां लाहे छॾियो त हुन अघोर पाप कयो आहे। अहिड़े पापी सां कहिड़ी भाइपी। कुझु वक़्त खां पोइ साईं जन खे बुखार थी पियो। सभु पुछण लाइ पिया अचनि त ही बि पुछण लाइ आयो। माण्हू हिन ॾांहुं नफ़रत जी निगाह सां पिया निहारनि। हिन खे कंहिं पाणी जी सलाह बि न कई। साईं माण्हुनि जो रवैयो ॾिसी पंहिंजो हुको फेरे मुखी खानूमल खे ॾिनो। एतिरे में रेड़की साहिब जे मुखी साहिब जेको हाज़िर हुयो तंहिं मुखी खानूमल खां नड़ खसे वञी छॾियो ऐं चयो त असांखे तुंहिंजी शिकल ॾिसण बि पाप थो लॻे ऐं तूं वेठो साईं जो हुको छिकी। उहो हुको जंहिं हुके जी नड़ खे जॾहिं सचे शहनशाह जा चप लब लॻंदा आहिनि त उन जा पाणी मां राम राम जो आवाज़ ईंदो आहे, जेको एतिरो त रसीलो हूंदो आहे
जो ॼण उन ई मां माण्हू जे जाप जी तार ॻंढिजी वेंदी आहे। ही ॾिसण में त हुको आहे, पर हक़ीक़त में आहे हक़ मिलण जी राह। तो जहिड़े महान पापी जो इन खे छुअण बि महान पाप आहे। शहंशाह सतगुरनि खे इहो रवैयो पसंदि न आयो ऐं फरमायो, मुखी साहिब, अगरि खानूमल मुंहिंजो पुटु मारियो आहे त हू मुंहिंजे घर आयल महिमान आहे। घर आयल खे खून बि माफ़ हूंदो आहे। ही त महिमान थी आयो आहे, असांजो फर्ज़ आहे त इन जी महिमान निवाज़ी करियूं, न त इन पाण में कहिड़ो फ़र्क़ु थियो। तव्हां तमामु ग़लति कमु कयो आहे, सो हाणे पाण ॿियो नड़ खणी पुसाए उनखे ॾियो। मुखी साहिब संतनि जी आज्ञा अनुसार ईअं ई कयो ऐं संत राज़ी थिया। हिन मां असांखे इहा ॼाण मिले थी त हमेशह महिमाननि जो क़दुरु करियूं, पंहिंजे ज़ाती अहसासनि में गलतान थी जोश में होश न विञायूं ऐं न पाण में अहंकार पैदा करियूं। कंहिंखे ख़ाली न मोटाईंदो अथव सचो सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। अर्थ, परम पिता परमेश्वर जी दरबार में जेको अचे थो उहो जेको चाहे उहो पाए थो, ऐं उहो वरी सचे जे सुमरन में मिले थो ऐं सचे जे सिमरन सां सची शक्ति पाए दुनिया जी मोह रूपी ॼार मां छुटकारो हासिल करे थो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद मां असांखे ॼाण पवे थी त उन ई मालिक प्रभु या सचे सतगुरु खां प्रभु पाइण जी राह वठण जी कोशिश करियूं। जॾहिं उन ई राह ते निकिरंदासीं त पोइ का कठिनाई वेझो न ईंदी ऐं जेको घुरिबो उहो ई पाइबो। उहो तॾहिं थींदो जॾहिं असां रग रग में रहंदड़ राम यानी सचे सतराम जो सिमरन कंदासीं। मिसाल, रोहिड़ी वसण घोट जी दरबार में हिकु जोगी आयो जेको पखी वांगुरु उॾामी थी सघियो। उहो दरिया जे किनारे खां ॿिए ते हलियो वञे, कॾहिं हिकु जॻह ते वञी वेहे। सभु माण्हू उन खे अचरज सां ॾिसण लॻा। भाई अमरदास उन खां पुछियो त ही कहिड़ो चमत्कार आहे। उन ई चयो त मूं वटि अहिड़ो मंत्र आहे जंहिंजे ज़ोर ते उॾामी सघां थो। भाई अमरदास खे न सिखण लाइ चयो, जंहिं ते जोगी वराणियो त इन ई लाइ तव्हांखे 40 ॾींहं चिल्लो पचाइणो पवंदो, कंहिंजो बि मुंहुं खां सिवा मुंहुं न ॾिसंदा ऐं हिकु छुआरे खां सिवा कुझु बि न खाईंदा। भाई अमरदास इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं चिल्लो शुरू थियो। उन ई दौरान सचे शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन खे प्रभु बचड़े जी निवाज़िश कई। हितां शेवादारी मोकिलियाऊं त भाई अमरदास खे चओ त लड़की साहिब अचे छठी में शामिल थियनि। उहो आख़िरी ॾींहुं हुयो। जोगी खे चयाऊं त भाई साहिब सां ज़रूरु मिलणो आहे। जंहिं इनकार कयो त न मिलाईंदुसि। आख़िर हिकु पर्ची ते साईं जो पैगाम नोट करे जोगी खे ॾिनो वियो त जीअं हू पनो भाई अमरदास साहिब खे मिलियो, हू उथिया ऐं दरवाज़ो खोलण लॻा। जोगी चयो त अॼु आख़िरी ॾींहुं आहे, सॼी महिनत ख़तम थी वेंदी। भाई साहिब वराणियो त इन ई महिनत खां उहो कमु केतिरा दफ़ा मथे आहे। ईअं चई ॿाहिरि निकिता। जोगी चयो त उहो संत मां बि ॾिसंदुसि जंहिंजे न्यापे ते सॼी कमाई छॾे ॾिनी अथव। मां बि पंहिंजी ताक़त रखां थो, आम माण्हू न आहियां। अमरदास साहिब उनखे साण करे रिड़की साहिब लाइ रवाना थिया। जीअं ॾेरकी पहुता त जोगी बेचैन थियण लॻो। अञा टांगे ते वेठा त पंहिंजा वार पटण लॻो। जीअं रस्ते में पहुता साईं जन जो आवाज़ कन ते पियो। उन ई वक़्तु साईं जन भगत में बीठा हुआ त कपिड़ा फाड़े चरण वांगुरु टांगे तां लही वठी पोइते भॻो। भाई अमरदास खेसि चयो त अहंकार त घणो थिए कई,
त मां घटि कीन आहियां। आवाज़ ॿुधण ते इहा हालत थई त मिलण खां बाद छा थी आहे। जोगी रस्ते तां भॼी वियो। भाई अमरदास पाण अची साईं जन सां मिलियो। साईं सच्चा सतगुरु सतरामदास साहिब उन ई वक़्तु भगत में बीठा हुआ। पाण में मुस्कुराए भाकुर पाए मिलिया। भगत खां पोइ अची बैठक साहिब ओताक में रौनक अफरोज़ थिया। भाई अमरदास खे चयऊं त उहो हिकु जादूगर हुयो। पंहिंजी शैतानी ताक़त जे ज़ोर ते माण्हुनि खे गुमराह थे कयई ऐं तव्हांखे साण करे उन जो मक़सदु पंहिंजे पापनि ते पर्दो ॾेई घणो माहौल खे ख़राबु करे आहे। हिन दरिया मथां उॾण छा, पाण खे त तरबेणी या कीर्ति गंगा पार करणी आहे। न सिर्फ़ु पाण तरणो आहे पर संगत जो जहाज़ बि गॾु खणणो आहे। ईश्वरी ताक़त जे अॻियां हिन शैतानी ताक़त जी कहिड़ी मजाल आहे। नाम जो सिमरन करे पाण मालिक सां मिलो ऐं संगिन खे मिलायो। उहो ई पंहिंजे मथां फ़र्ज़ु रखियलु आहे। भाई अमरदास साहिब उथी करे साईं जन खे चयो त तव्हां मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि ऐं मूंखे पंहिंजो फ़र्ज़ु यादि ॾियारियो आहे त संत खे पंहिंजे लाइ न पर ॿियनि जे लाइ जीअणो आहे। मां थोरे वक़्त लाइ भिटकी वियुसि। साईं भाई साहिब जो अहिड़ो पछताव ॾिसी खणी खेसि गले लॻायो। उन ई वक़्त खां रेड़की ऐं रोहिड़ी ॿ न पर हिकु आस्थान लिखियो वेंदो आहे। ॿिन्ही जे बाद जी प्रिया जी कहिड़ी ॻाल्हि कजे। केतिरा केतिरा ॾींहं हिक ॿिए जे प्यार में हिक ॿिए वटि रहिया पिया हूंदा हुआ ऐं संगत संग मां थी तारियऊं। हिन मां असांखे उहो थो ज्ञान मिले त असांखे हमेशह सचे सतगुरु जे नाम जो सिमरन करणु घुरिजे ऐं भुली करे बि कंहिंजे चकर में न अचणु घुरिजे। मतां को भिटकाए विझे। सतगुरु हलंदे हलाईंदो सचो सतराम, कॾहिं मन न मुंझाईंदो सचो सतराम। सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ इहो अलख अविनाशी घट घट वासी सदा प्रकाशी सच्चे सतगुरु साहिब जन जी मार्फत पंहिंजे पांधीड़नि खे ध्यान सिमरन नीति यक्ति प्रेम ऐं भक्ति जो वहिंवार कराए थो। जीअं सदाई सच्चे सतगुरु साहिब जन जी कयल आज्ञा जो पालन थींदो रहे ऐं उन ई राह में कॾहिं बि का रुकावट अचणु न ॾींदो आहे ऐं सचो साथी बणिजी सभु कम रास कंदो आहे। जीअं सदाई सचे जो सिमरन हलंदो रहे, सिमरन ई हक़ में समायल आहे। मक़सद दुनी साहिब जे न आख़िरी पद में परमपिता परमेश्वर दर इहा ई अरदास कई वई आहे त हे सखी सिरजणहार, रोम रोम में रहंदड़ राम, तूं पंहिंजी रहमत सां सचे सतगुरु साहिब जन जी मार्फत उन ई राह में असांखे वठी हल। सदाई सचो सतराम चई तुंहिंजो सिमरन कंदा रहूं ऐं रस्ते में का बि रुकावट असांजो रस्तो रोके न सघे। रघुवेद में बि चयल आहे त हे प्रकाश रूप, असांखे पंहिंजी राह ते वठी हल। असां पंहिंजो हथ तुंहिंजे हथ में ॾिनो, हाणे वठी हल मालिक जेॾां तूं चाहीं। तुंहिंजी चाहना में ई सभु सुख आहे, असां पंहिंजो पाण तोखे सौंपे छॾियो। सचे सतगुरु शहनशाह साईं सतरामदास साहिब कर्म करण, परोपकार ऐं तपस्या जो अहिड़ो दर्शन ॾिनो जो पोइ रेड़की साहिब आस्थान शेवा सच ऐं धर्म जो निशान बणिजी वियो। अनेक अहिड़ा महान पुरुष पैदा कया जिन जहिड़ो दुनिया में मिसाल मिलणु मुश्किल आहे। त वरी ॿिए तरफ़ आम माण्हू खे रस्ते ते आणण लाइ शहर शहर में मंदर, धर्मशालाऊं, धर्म बोंगियूं, जल आश्रम, शमशान भूमि, गऊशालाऊं, मुसाफ़िर खाना, बावलियूं, खूह ऐं रस्ते ते मुसाफ़िरनि जी सहूलियत लाइ वण पोखिया, जीअं माण्हू उन्हनि जॻहनि ते वञी मालिक खे यादि करे ऐं वेही नाम जो सिमरन करे पंहिंजे अंदर जी प्यास बुझाइनि। शेवा करण में अमर शहीद कंवरराम साहिब जहिड़ो त कोई सानी आहे ई न।
पाण सां गॾु जेॾां वञनि अंधा मंडा लूला लंगड़ा सदाईं साण हुयनि। जेको मिलियो उते ई ग़रीबनि में विराए ॾिनो। केतिरनि खे घर बणाए ॾिना त केतिरनि ग़रीबनि जा घर आबाद कया। जेकॾहिं इहे मिसाल ॾिजनि त शायदि कलम ऐं काग़ज़ ॿई ख़तमु थी वञनि। उन ई करण बावजूदि हमेशह ज़ुबान ते इहा ई ॿोली त सभु सचो सतराम पियो करे। उहा बि उन जी रहमत आहे जो हथ खे सोभ ॾिनी अथसि। असां वटि पंहिंजो आहे छा जो ॾिनो आहे। सभु कुझु उन ई प्यारे प्रभु जो आहे जेको ॾे बि पाण थो ऐं वठे बि पाण। हिन मां असांखे सबक़ मिले थो त हमेशह उन ई मालिक दर इहा ई अरदास कंदा रहूं त हे प्रभु अहिड़ी रहमत कर जीअं असां अहंकार जे वस न थियूं ऐं न पंहिंजो पाण खे भिटकायूं। सदाईं असांखे पंहिंजी राह ते हलाईंदो रहो जीअं तुंहिंजो सिमरन कंदा रहूं। आहे सचो सतराम, आहे सचो सतराम, आहे सचो सतराम, आहे सचो सतराम।